नई सिंध जो पैगाम पहुतो। नई सिंध जो माना उन वक़्तु असांजे लाइ नई सिंध ई ॼण त जेका असां कामयाबी माणीसीं, पंहिंजो जीअण जो जेको रस्तो आहे, पाणी असांजी जेका असांजी हयाती आहे, ऐं हयाती खे असां उनखे अचण जे लाइ जिन रोकियो हो, असां उनखे ख़तमु करायोसीं, त उहा असांजी हयाती आहे। त नई सिंध जो पैगाम पहुतो ऐं जेका सॼी ख़ल्क़ जेका उते जमा थी, शऊर सिंध जो जाम पहुतो। शऊर सिंध जो जाम पहुतो। अच्छा, वापसीअ जो को रस्तो न आहे, वापसीअ जो को, छाकाणि त बाबा हाणे ज़िंदगी आहे, हाणे जेकॾहिं आयो त बाबा पंहिंजी हयाती खणी वञो, न त मरी वेंदव। इहा ई तव्हांजी हयाती आहे, तव्हांजो पाणी तव्हांजी हयाती आहे। जेकॾहिं इतां ई तव्हां नाकाम थी वियो त माना पंहिंजी हयाती हिते छॾे वियो ॼण त। असांजे सिंधी अदबी संगत जेका पूरे सिंध में हिकिड़ी हिकिड़ो हीअ अदबी संगत हिकिड़ो असांजो इदारो आहे, हीअ का सियासी पार्टी कान्हे का, इहो हिकिड़ो असांजे सिंध जो इदारो आहे। उनजो बुनियादु मुंहिंजे चाचे हिदायत प्रेम, डॉक्टर हिदायत प्रेम उन रखियो। ऐं तव्हांखे हैरत थींदी त मां इहो ॿुधाइण बि फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां त अमर जलील असांजे रोहिड़ी शहर जो आहे, काज़ीमाला में रहंदो, ऐं मूंखे ॿियों दर्जो उनजे भाउ अब्दुल सलाम मूंखे पढ़ायो। सो असांजो तालुक़ु रोहिड़ी हुजण जे करे हिकिड़ी असांजी पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त आहे। त मुंहिंजो तालुक़ु रोहिड़ी सां रहियो। उते मां लतीफ़ यूनिवर्सिटीअ मां पंहिंजी मां ग्रेजुएशन कई, ऐं पोइ वरी मां हैदराबाद शिफ्ट कयो। जॾहिं मूंखे वापडा में नौकिरी मिली त पोइ मां रोहिड़ी खे छॾे पोइ हैदराबाद शिफ्ट, वापडा में नौकिरी मिली। जीअं तव्हां माना आला तालीम आहे, तव्हां उहा माना खिरपुर यूनिवर्सिटी मां तव्हां हासिलु कई, उन खां पोइ जॾहिं नौकिरी मिली तव्हां पोइ हिते हैदराबाद शिफ्ट थियासीं। तव्हांजी शाइरीअ जो जेको आहे तसलसल, उहो कॾहिं खां तव्हांखे जाॻियोसीं? अच्छा, उहो मां तव्हांखे ईअं ॿुधायो त बाबा असांजो रोहिड़ीअ जो शहरु आहे ई शाइरनि जो शहरु। मां त हिनखे चवंदो आहियां त बाबा इहो शहरु शाइरनि जो शहरु आहे। जिते बेदिल साईं हुजे साईं, त माना असां हर जुमे ते असां बेदिल साईं जी दरगाह ते वेंदा हुआसीं, ऐं उते वञी करे उते उन्हनि जा कलाम ऐं उनजो विर्द थींदो हुयो। जुमे जुमे ते विर्द कंदा हुआसीं ऐं वेहंदा हुआसीं। सो शाइरी माहौल असांखे उतां ई मिलियो आहे। ऐं उते रहंदड़ फ़क़ीराना माण्हू क़िस्म जा माण्हू जेके आहिनि घणा रहंदा आहिनि, शाइर आहिनि। ऐं उते अख़्तर दरगाही मीराणी, उनजी ॾाढी बेगम फ़क़ीराणी, सम्झे इन जो सॼो तालुक़ो हिकिड़ो फ़क़ीराणी हिसाब सां पंहिंजो शाइराना ऐं गुलूकारीअ सां, लोक गीतनि सां, इन्हनि सां वॾो तालुक़ु रहियो आहे। ऐं उन सां ई मां मुंसलिक रहियुसि, ऐं इन मुंसलिकियत तहत ई कुझु अशार जेके आहिनि उहे चवणु शुरू कया। ऐं सिंधी अदबी संगत जे ग्राउंड ते असांजी हफ़्तेवार गॾिजाणी थींदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही करे बि कमु कयोसीं। हा, पोइ बाद में नौकिरीअ जे करे पोइ रोहिड़ी छॾणी पई, पर आउं जाॾे बि वेंदो आहियां, का स्पीच कंदो आहियां, तक़रीर कंदो आहियां, त पंहिंजो तालुक़ु रोहिड़ी ॿुधाईंदो आहियां त मुंहिंजो तालुक़ु रोहिड़ीअ सां आहे। ऐं एतिरे त चवंदो आहियां भले मां किथे बि हुजां, पर मूंखे अलाह करे मूंखे पंहिंजी आख़िरी वक़्तु मूंखे रोहिड़ीअ में मिले ऐं मूंखे दफ़नायो बि रोहिड़ी वञे। मुंहिंजी एतिरी मोहबत आहे रोहिड़ीअ सां। तव्हां शाइरी में कहिड़ी माना कंदा आहियो? रोमेंटिक आहे, मज़ामती आहे, कहिड़े अंदाज़ में तव्हां शाइरी कयो था? अच्छा, हा, इहो आहे त साईं ॾिसो न, शाइरी जी त सिन्फ़ूं पंहिंजी जाइ ते बाबा, ठीकु आहे, गज़ल बि आहे, वाई बि आहे, ऐं नज़म बि आहे, नसरी नज़म बि आहे, ऐं हाइको बि आहे, टिड़ू बि आहिनि, ठीकु आहे न साईं। इहे सभु क़िस्म आहिनि शाइरीअ जा। हा, बेत बि आहिनि, गीत बि आहिनि। हाणे शाइरी का ईअं न आहे त को, इहा हिकिड़ी इंसान जी सोच आहे, उहा जहिड़े अंदाज़ में हू पेश करणु चाहे। पर मुंहिंजो वरी शौक़ु घणो गज़ल चवण सां घणो रहियो आहे, त मां गज़ल घणी काफ़ी चया अथमि, जेके जिन दोस्तनि वरी उन्हनि खे ॻायो बि आहे। ऐं टीवीअ ते बि जेके इंटरव्यू थिया आहिनि
उन्हनि में बि ऐं नज़म बि चया अथमि, गीत बि चया अथमि, पर गज़ल घणा चया अथमि। जीअं तव्हां रागी आहिनि हा, जीअं हाणे ॾिसो न, हाणे पहिरियों जॾहिं मां हिकिड़ो गज़ल लिखियो ऐं उहो मुंहिंजो दोस्त आहे अख़्तर गाई, रोज़ वसे बरसात अला दिलि में तुंहिंजी तातला, तूं ऐं मां इंसान ई आहियूं छाजी ज़ात ऐं पातला। त उहो उन मुंहिंजो पहिरियों ज़िंदगीअ में पहिरियों गज़ल मुंहिंजे प्यारे दोस्त अख़्तर गाईअ चयो। तंहिंखां पोइ वरी जॾहिं आउं हैदराबाद आयुसि त हैदराबाद में वरी पोइ मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां लह विचड़ में आयुमि। हिते वरी मुंहिंजो दोस्त बणियो ताज जोयो साहबु आहे, अज़ीज़ गोपांग आहे, इहे सुठा शाइर आहिनि, लेखक आहिनि। इन्हनि सां अची वरी हिते मां आयुमि त साथ मुंहिंजो वरी ओढ़णी माण्हुनि सां रहियो, छाकाणि मां उन्हनि माण्हुनि खे ई ॻोल्हे लधो त जेके मुंहिंजे सोच मुताबिक़ ऐं शाइराना माहौल में रहंदड़, सोच ऐं फ़िक्र उहो ई रखंदड़ जेको मां रखां थो पियो, त उन सां मुंहिंजी उनसियत अहिड़े नमूने थी वई जो वधीक ॼण मूंखे सिख्या मिली वई, त मूंखे माहौल अहिड़ो मिलियो जो मां वधीक इन खे अपेयर कंदो रहियुसि पंहिंजी लेख खे, शाइरीअ खे, सोच खे, वीचार खे, उथण वेहण खे, सम्झे। सो उहो मूंखे ॼण हैदराबाद जो शहर उन बि सुठो मूंखे मिली वियो ॼण त। अदब जा पहलू जेके आहिनि उहे त काफ़ी थींदा आहिनि, ठीकु आहे। सिर्फ़ु अदब इहो न आहे बाबा ठीकु आहे तव्हां मज़मून निगारी करे सघो था, नाविल लिखी सघो था, कहाणी लिखी सघो था, तारीख़ लिखी सघो था, तारीख़ी तहक़ीक़ करे सघो था। इहा हिकिड़ी सोच महदूद आहे त जेके बि तव्हां पंहिंजी तहरीर लिखो उनजो मज़मून कहिड़ो आहे, उनवान कहिड़ो आहे, छा बि आहे, इहो इन लाइ पाबंद न आहे। हा, जेको माण्हू जेकॾहिं शाइर आहे त कुदरती तरह सां हुनखे उहा दात मिलियल आहे त हू तहरीर खां ॼाणे थो, जेके चार लफ़्ज़ हू शाइराना अंदाज़ में पेश करे सघे थो त उनखे तहरीर लिखण में का बि ॾुखियाई न थींदी, पोइ भले मौज़ू कहिड़ो बि हुजे। सही आहे न साईं। अदब में अचण जे लाइ को असांखे का ट्रेनिंग कोन मिलंदी आहे दादा, पहिरियों वञी अदब जी ट्रेनिंग करे अचु ऐं अदब सिखी अचु, अदब में छा छा थींदो आहे उहो सिखी अचु, न। अदब में अचण जे लाइ अदब ई तव्हांखे मिलंदो ऐं अदब मां अदब सिखंदव ऐं अदब में ई तव्हां पढ़ण बि ॼाणींदव, लिखण बि ॼाणींदव, त ॻाल्हाइण बि ॼाणींदव, ठीकु आहे न साईं। अच्छा, इन में वरी छा थींदो आहे जो ख़ौफ़ टुटंदो आहे इंसान जो, पावर ऑफ स्पीच, कुवत ॻाल्हाइण जी। इंसान खे जेसि ताईं कुवत ॻाल्हाइण जी न ईंदी त न हू लिखी सघंदो न पढ़ी सघंदो। इन जे लाइ मूंखे यादि आहे त कुझु साल अॻु जामी चांडियो साहिबु इंडस होटल में 2 ट्रेनिंगूं कयूं जिन में मूंखे बि दावत मिली, उहा बि AJP अवामी जमहूरी पार्टी जी तरफ़ां। पोइ उते आउं वियुसि त हाणे उते वञण सां ईअं न आहे त वञी करे सिर्फ़ु तव्हां बाबा वञी उते जेको कुझु हू तव्हांखे ॿुधाइनि था, बोर्ड ते सम्झाइनि था, उहो तव्हां ठीकु आहे नॉलेज मिले थी, पर इन खां अलावा बि जामी साहिब खे सलाम पेश कंदो आहे त हुननि असांजी न्यू जनरेशन खे जेका सिख्या ॾिनी उहा अहिड़ी त ॾिनी त ईअं न आहे त सिर्फ़ु तव्हां मूंखे ॿुधणु आयो, तव्हांजी पंहिंजी सोच कहिड़ी आहे, पंहिंजी सोच मुताबिक़ तव्हां छा था पेश करे सघो, उहो ॻाल्हायो, उहो ॿुधायो, त ख़बर पए त तव्हां में ज़रूरत केतिरी आहे, हिमत केतिरी आहे, वलवलो केतिरो आहे, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ, धरतीअ जे लाइ तव्हांजा वीचार कहिड़ा आहिनि उहे पेश कयो। उन में छा थींदो आहे जो पोइ हू ॾींदो आहे, माइक ॾींदो आहे, अचो अची छा अथसि पंहिंजो ॻाल्हायो। पोइ उन्हनि जी ट्रेनिंग में यकीन कयो मूंखे एतिरी त ज़रूरत मिली जो बग़ैर के लड़खड़ाई दे बि पंहिंजी स्पीच अहिड़ी ॾिनी जो मतिलबु मूंखे पाण ते थिए पियो त हा मूंखे हाणे ॻाल्हाइणु अचे थो, मुंहिंजा पेर ऐं गोॾा कोन था ॾकनि, जेके जंहिं माण्हूअ जा ॻाल्हाइण में गोॾा ऐं ॼंघूं ॾकनि त हू पंहिंजी क़ौम जे लाइ छा ॿुधाए सघंदो।
जा पघर कोन वेंदा, हुनजा हथ कोन घबराईंदा, हू ॻाल्हाईंदो त बरजुस्तो ॻाल्हाईंदो ऐं अवाम खे पंहिंजो पैगाम पुॼाईंदो, जेको हू हुनजो पंहिंजो पैगाम आहे। कंहिं ॿिए जो पैगाम खणी कोन थो ॿुधाए त फलाणे हीअं चयो आहे, टीर न, तूं छा थो चए, तुंहिंजी पंहिंजी सोच छा आहे, तूं उहो ॿुधाए। जेकॾहिं हू पंहिंजो अंदरि जो उञाण ॿिए खे डिलीवर न कंदो त ख़बर पवंदी त पहुचंदसि त हीअ पंहिंजी सोच कहिड़ो थो रखे, हू क़ौम सां केतिरो सचो आहे ऐं हू छा करे सघे थो पंहिंजी क़ौम जे लाइ। इहो हिकिड़ो पैगाम आहे, ठीकु आहे न साईं। शाइरी माना ॿुधायो जेका तव्हांखे हर वक़्तु तव्हांखे यादि हुजे या तव्हांखे पसंदि ईंदी हुजे, उहा पंहिंजी शाइरी। ॾिसो न, यानी जीअं त शाइरी मां काफ़ी कई आहे पंहिंजे हिसाब सां, ऐं उनजो हिकिड़ो किताब बि अची चुको आहे, जतन जीअण जा, ठीकु आहे न साईं। ऐं ॿियो तंहिंखां सवाइ सिंध में जेके बि मुशाइरा थींदा आहिनि त पोइ पंहिंजी तख़लीक़ माण्हू पेश करणु वेंदो आहे। बाक़ी जीअं साईं मुंहिंजी शुरू में मुंहिंजो तारीफ़ एज़ अ मज़ामती शाइरी कयो, मज़ामती शाइरी त हर शाइर कंदो आहे साईं, ठीकु आहे न। जीअं कल्ह जो प्रोग्राम हुजे चवंदसि कराची में आर्ट्स काउंसिल में, जंहिंमें उनवान हुयो ताज बलोच साहब जे ॻाल्हाइण जो, त लफ़्ज़नि, हाणे हिकिड़ा थींदा आहिनि न लफ़्ज़नि जो मातम, साईं जो किताबु आहे हिकिड़ो लफ़्ज़नि जो मातम, उन ते मां स्पीच कयो त लफ़्ज़नि जो मातम। हाणे इन में त शाइर मज़ामती शाइरी त जाम कंदा आहिनि, ठीकु आहे न, ऐं पंहिंजे अंदाज़ सां कहिड़ो बि अंदाज़ हुजे मातम जो, पोइ हाणे लफ़्ज़नि सां को सीनो पिटणो कोन हूंदो आहे। को जीअं महरम में नुंहं पेश थींदा आहिनि त को आहे त उहो बि लफ़्ज़नि जो ई मातम आहे हिकिड़ो, उहो हर कंहिंजा पंहिंजा मज़ामती अंदाज़ आहिनि। सो उन ते मां कुझु ॻाल्हायो। ऐं बाक़ी मां मज़ामती शाइरी एतिरी कोन कई आहे, बाक़ी जिते जंहिं धरतीअ ते ज़ुल्म इंतिहा थींदी आहे त पोइ लफ़्ज़नि ते मातम थींदो आहे, उहा मज़ामती शाइरी आहे। ऐं हर को शाइर जेकॾहिं सुठी सोच वीचार रखे थो त मज़ामती शाइर ज़रूरी कंदो। सो जीअं हाणे ताज़ो बबलो ते हिकिड़ो वाक़ियो थियो, जंहिंमें वकीलनि वॾो धरणो हुयो ऐं पूरी सिंध जेका आहे इकट्ठी थी, त पोइ उन ते बि हिकिड़ी मज़ामती शाइरी कई। पर पोइ सोचियुमि त हाणे असांखे रिटन में मिली चुको आहे त बाबा हाणे तव्हांजे दरिया ते असां का जेका आहे वाहन खे ख़तमु था कयूं ऐं का बि रुकावट न बणिजंदी, त उन बाबति बि मां जेको आहे शाइरी हिकिड़ी कयमि, पोइ जेका सो उन जे लाइ मां शाइरी पढ़ी उते, त पोइ हाणे असांजी सिंध जेका आहे हींअर नई सिंध जेका आहे असां डेवलप कई आहे। माना ईअं सम्झो असांखे हिकिड़ो पैगाम मिलियो त हींअर असां सॼी सिंध इकट्ठी थी करे असां सॼी दुनिया खे ॿुधायो आहे त असां पंहिंजे दरिया खे कीअं बचायो आहे। उन लाइ मां सोचियो त हाणे कामयाबी आहे असांजी, उन लाइ जेके ॿ लफ़्ज़ जेके मां पढ़िया, त नई सिंध जो पैगाम पहुतो, नई सिंध जो माना उन वक़्तु असांजे लाइ नई सिंध ई ॼण त जेका असां कामयाबी माणीसीं, पंहिंजो जीअण जो जेको रस्तो आहे, पाणी असांजी जेका असांजी हयाती आहे, ऐं हयाती खे असां उनखे अचण जे लाइ जिन रोकियो हो असां उनखे ख़तमु करायोसीं, त उहा असांजी हयाती आहे। त नई सिंध जो पैगाम पहुतो ऐं जेका सॼी ख़ल्क़ जेका उते जमा थी, शऊर सिंध जो जाम पहुतो, शऊर सिंध जो जाम पहुतो। अच्छा, वापसीअ जो को रस्तो न आहे, वापसीअ जो को, छाकाणि त बाबा हाणे ज़िंदगी आहे, हाणे जेकॾहिं आयो त बाबा पंहिंजी हयाती खणी वञो, न त मरी वेंदव। इहा ई तव्हांजी हयाती आहे, तव्हांजो पाणी तव्हांजी हयाती आहे। जेकॾहिं इतां ई तव्हां नाकाम थी वियो त माना पंहिंजी हयाती हिते छॾे वियो ॼण त। वापसीअ जो को रस्तो न आहे, मौत जो रहलो शाम पहुतो।
बेलगामनि खे सरेआम पहुतो। बेबसीअ में कयूं था बसर ज़िंदगी, बेबसीअ में कयूं था बसर ज़िंदगी, ॼण ग़ुलामीअ जो वियतनाम पहुतो। नई सिंध जो पैगाम पहुतो, शऊर सिंध जो जाम पहुतो। ढुक ढुक में तोसां हिसाब आहे, ढुक ढुक में तोसां हिसाब आहे, सुकी वियल दिलनि में, सुकी वियल दिलनि जो कलाम पहुतो। नई सिंध जो पैगाम पहुतो, शऊर सिंध जो जाम पहुतो। इहा असांजी मतिलबु हिकिड़े क़िस्म जी पंहिंजी काविश आहे जेका असां पाण उते पेश